बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां मोहम्मद राशिद। ब्लॉगर कोर्स जे 6 लेक्चर में भली कार। गुज़िरियल लेक्चर में असां पंहिंजे ब्लॉग जो थीम तब्दील कयोसीं। अॼोके हिन लेक्चर में असां उन थीम खे तब्दील कंदासीं पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़। इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब जे बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे निशान ते क्लिक करियो त जीअं हर नई वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदो रहे। सब खां पहिरियां असां ब्लॉग पंहिंजे खे ओपन कंदासीं यूज़र इंटरफेस खे। जीअं तव्हां ॾिसो पिया त ही थीम असां जेको आहे पोएं लेक्चर में असां हिनखे अपलोड कयोसीं। हिते टॉप ते हिन स्लाइडर ॾिनल आहे। असां अॼोके हिन लेक्चर में असां स्लाइडर खे तब्दील कंदासीं, यानी असां पंहिंजूं तस्वीरूं हिन स्लाइडर में लॻाईंदासीं ऐं पंहिंजो ई टेक्स्ट लॻाईंदासीं पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़। अचो त स्लाइडर खे तब्दील करियूं। स्लाइडर खे तब्दील करण जे लाइ असां पंहिंजे ब्लॉग जे एडमिन पैनल में ईंदासीं। तंहिंखां पोइ असां लेआउट ते क्लिक कंदासीं। साइड बार में ॾिनल बटण आहे लेआउट जे नाले सां, बल्कि थीम ते क्लिक कंदासीं। थीम ते क्लिक करण खां पोइ हिते कस्टमाइज़ जो बटण ॾिनल आहे, उनखे न बल्कि हिते जेके 3 डॉट्स ॾिनल आहिनि उन ते क्लिक कंदासीं। एडिट HTML ते जेकॾहिं तव्हां वटि ही इंटरफेस मिसाल जे तौर ते नथो अचे, तव्हां साइड बार में हेठि ईंदा त हिते बटण ॾिनल हूंदो गो टू न्यू ब्लॉगर टेम्पलेट, उन ते क्लिक कंदा तव्हांजो इंटरफेस तब्दील थी वेंदो। छाकाणि त हिननि कुझु ब्लॉगर वारनि ताज़ो ई कुझु अपडेट नई आंदी आहे जंहिंमें थोरो उन्हनि इंटरफेस खे तब्दील कयो आहे। अचो त असां पंहिंजी ॻाल्हि खे जारी रखूं। एडिट HTML ते क्लिक करियो। एडिट HTML ते क्लिक करण खां पोइ तव्हां पंहिंजे ब्लॉगर जे कोड ॾांहुं हलिया। हिते हिन कोड टेक्स्ट एडिटर में या कोड एडिटर में तव्हां क्लिक कयो। क्लिक करे कंट्रोल F प्रेस कयो। कंट्रोल F प्रेस करण खां पोइ वरी वापसि अचो तव्हां हिते असां हिन खे टेक्स्ट खे कॉपी कंदासीं त जीअं असांखे ॻोल्हण में आसानी थिए। कंट्रोल C, हिते असां कंट्रोल V प्रेस करे असां एंटर प्रेस कंदासीं त हीअ असांखे हिते नज़र अची वई असांजी स्लाइड। हीअ असांजी 3 स्लाइड आहे। असां सभ खां पहिरियां पहिरीं स्लाइड ते अचूं। पहिरीं स्लाइड आहे, हिन जो आउं जेको आहे ऑलरेडी जेका आहे तस्वीर हुई उहा तब्दील करे चुका आहियां असां। उन करे असां अॼु ॿी स्लाइड ते ईंदासीं। सभ खां पहिरियां जेको मथे हेडिंग में टेक्स्ट ॾिनल आहे, हीअ तव्हांखे तब्दील करिणो पवंदो पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां। ऐं हिते पैराग्राफ आहे उहो उनखे बि तव्हां तब्दील करियो। असां अचूं था ॿी स्लाइड ॾांहुं। हिते तस्वीर सभ खां पहिरियां असां तब्दील कंदासीं। तस्वीर तब्दील करण जे लाइ असांखे तस्वीर जेका आहे होस्ट करणी पवंदी कंहिं बि फ्री मतिलबु वेबसाइट ते। उन तरीक़ो आउं तव्हांखे सम्झाईंदो हलां। सभ खां पहिरियां गूगल में अचो ऐं गूगल में लिखो इमेज होस्टिंग। इमेज होस्टिंग लिखी एंटर प्रेस कयो। मुख़्तलिफ़ वेबसाइटूं खुली ईंदियूं जेकी फ्री में सर्विसिस प्रोवाइड कनि पियूं। सभ खां पहिरियां असां मथे लिंक खे ओपन था करियूं। असां हिन लिंक ते क्लिक कयोसीं। ही वेबसाइट खुली चुकी आहे। असां हाणे हिते का बि तस्वीर ड्रैग कंदासीं जेका असां तस्वीर स्लाइडर में लॻाइणु चाहियूं था। मिसाल जे तौर ते का बि तव्हां तस्वीर पंहिंजी हिकिड़ी चूंड कयां थो। मिसाल हीअ तस्वीर चूंडियां थो, हिनखे हिते ड्रैग ऐं ड्रॉप कंदासीं। ड्रैग न थी आहे, असां वरी था कयूं। जी तस्वीर अची चुकी आहे। हाणे अपलोड जे बटन ते क्लिक कयो। हीअ चवे पियो त ऑटो डिलीट इमेज, हिनखे डोंट ऑटो डिलीट करियो। अपलोड जे बटन ते क्लिक करियो। तस्वीर अपलोड थिए पई, थोरो इंतज़ारु करियो। त हाणे असांखे इन तस्वीर जी लिंक घुर्बल आहे। असांखे मुकमल लिंक न खपे, असांखे सिर्फ़ु हीअ वारो हिसो खपे, बल्कि HTTPS खां। हिनखे असां कॉपी था कयूं। सॼो सिलेक्ट पियो थिए। असां कॉपी करे नोटपैड खोलींदासीं। नोटपैड में हीअ असां कोड पेस्ट कंदासीं। कोड पेस्ट थी चुको आहे। असां हाणे हिनखे हितां IMG खां अॻिते HTTPS जितां शुरू थो थिए हितां खणी करे सिलेक्ट करे फाइल जी एक्सटेंशन ताईं कॉपी कंदासीं। कॉपी करे असां हाणे पंहिंजे हुन कोड में हिनखे असां पेस्ट कंदासीं। असांजी स्लाइड नंबर 2 जेका आहे उहा हीअ आहे। हिनखे असां सिलेक्ट कयोसीं। सिलेक्ट करे हाणे असां हिते कंट्रोल V दॿाईंदासीं त असांजो कोड हिते पेस्ट थी वेंदो। हाणे असां हिनखे हितां मथे ॾिनल सेव जो बटण आहे,
आइकन ॾिनल आहे, उन ते तव्हां क्लिक करियो त असांजूं तब्दीलियूं महफ़ूज़ थी वेंदियूं। त सेव कयोसीं, प्रोसेस हले पियो, जेकॾहिं को एरर हूंदो उहो ॿुधाईंदो, बल्कि असांजो एरर को बि न आहे। कामयाबी सां असांजी तस्वीर जेको आहे, कोड जेको असांजो आहे उहो अपडेट थी चुको आहे। असां हाणे ब्लॉक खे रिफ्रेश करे ॾिसूं त वाकई असांजी तस्वीर जेको आहे नज़र अचे पई। ही पहिरीं तस्वीर आहे, असांजी ॿी स्लाइड हुई, त जी हा, असांजी स्लाइड जेका ॿी स्लाइड आहे जेका असां हाणे अपलोड कईसीं, उहा असांजी तब्दील थी चुकी आहे। बाक़ी हिन जो टेक्स्ट आहे इहो तव्हांखे तरीक़ो ॿुधाए छॾियो आहे त कीअं तब्दील थींदो, तव्हां उहो पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ तब्दील करे सघो था। त अॼोके लेक्चर में एतिरो ई, फ़िलहालु ॾींदा इजाज़त। अॻे लेक्चर में असां कुझु वधीक हिन में तब्दीलियूं हाणे सिखंदासीं, जंहिंमें साइड बार्स वग़ैरह या ही साइड बार ॾिनल जेको आहे विजेट्स आहिनि, असां इन्हनि खे तब्दील कंदासीं ऐं असां फुटर ते बि कमु कंदासीं। अॼोके लेक्चर में एतिरो, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।